वो तव्हां पाण ॻाल्हाईंदो मूंखे ख़बर नाहे। उन खां बाद में साईं जे विच में इलेक्शन कमीशन जो चूंड जो ऐलान करे छॾियो। इहा असां इलेक्शन छो त इनकार पहिरीं करे छॾियो त असां इहा क़बूल कोन्हे। इलेक्शन कमीशन हुननि चूंडे छॾी त इहा इलेक्शन कमीशन असांखे क़बूल कोन्हे। असां हीअ इलेक्शन कमीशन चूंडे छॾी। बराबरि उन्हनि पंहिंजो कमु कयो, असां पंहिंजो जेको कमु कयोसीं उहा असां पंहिंजी मर्कज़ी काबीने मीटिंग करे उन में असां जेको नाला आया उन्हनि नालनि में ॼमूं साईं जे ॾिनल नाले खे असीं जो पंहिंजो इलेक्शन कमीशन खयों। तो हुनखे चवां साईं अमाला जो चवणु त मां साईं खे चयो साईं चवंदा बिल्कुलु सुभाणे जी ॾींदासीं, पर मां चाहियां थो साईं गुलाम रसूल मुंहिंजे मरकज़ी सदर आहे उते त दरबार ते कोरट ते जेको अनाउंस कंदा हुआ असां केसर वठंदा हुआ हिकिड़ी सिंध जे अंदरि नमाज़ थींदी साईं अचे गुलाम रसूल ठीकु आहे मुख्यमंत्री लॻंदा। मां जेसीं ताईं 13-14 ॾींहं जीअं मोटियो वापसि तीअं मूं साईं खे राब्तो कयो साईं मां हलो चई हाणे मुंहिंजी जेको आहे साईं भाॼीअ जी साईं शायदि बमदी हुजे जे मां शायदि बमदी अची चवंदुसि मां वकील खे बि चई पियो छॾियमि। वकील खे चवण जी ॻाल्हि न आहे बाक़ी रहियो मसइलो पिटी मुंहिंजे एप्लीकेशन ॾिजे चए त 18 बि जेको आहे शायदि बमदी अॻियां असां हिते आयासीं हिते पहुतासीं यानी में त शायदि मम्मी खे फोन करे 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 थकाले शायदि मम्मी फोन करण लाइ तयारु न साईं साईं जो नंबर बंदि मां कठोड़ा आख़िर राब्तो कयो शायदि मम्मी राब्तो कयो त मूंखे हिते 2 ॾींहं खे न्याज़ ॿिया अलाह मजलिसूं हूंदो ऐं हुन में बिज़ी आहियां छो त मां हुते मतिलबु एंगेज हूंदो आहियां। पोइ हाणे छा कयूं हिन खां ॿी डेट वरी असां उहो छॾियोसीं मोटियासीं पोइ वरी ॿी डेट रखीसीं जंहिं ते साईं सिकंदर बि आयो असां बि आयासीं। साईं जो मां अचां थो मां अचो त हलो वकील सां मिलूं हली शाम में मिली ॾियूं सुबुह जो लिखी ॾियूं चएसि मां अचां थो। हाणे साईं थो चवे त कोर्ट खे मूंखे ख़बर न आहे त केस जेको आहे हाजी शफ़ीक जो आहे या कंहिं कयो आहे उहा पिटीशन साईं सिकंदर जतोई साहिब जी हुई। साईं थो चवे त मूंखे एस्टे जी ख़बर न आहे उहा एस्टे जॾहिं हिन साईं रात जो असां न हलियो वेही ॻाल्हियूं कयूं न त साईं इंतज़ारु कोन्हे लिखत कोन्हे हीअ शइ कोन्हे बाबा सभु शइ थी वई आहे मेंबरशिप तोखे बहाल कराए ॾींदीसीं तोखे इलेक्शन कमीशन जेके चए उहे ॾींदीसीं। हालांकि मूंसां दोस्त नाराज़ थिया तव्हां सां धोखो थो थिए तव्हां जेका हुननि खे मेंबरशिप बहाल करे ॾिनी आहे। मूं चयो जॾहिं हा कई आहे त बाक़ी छो करो जेको थियो हुनखे ॾिसंदासीं। आख़िर मां हर उथां साईं ॻाल्हियुनि में एतिरो राजा 11 थी आहे वकील बि थी वियो असांजो कमु बि पूरो थी वियो। मां माला गुनाह चयुमि दादा ॻाल्हि सिधी आहे त असां सुबुह पंहिंजो वकील त कयूं न। मां पंहिंजो वकील बि न कयो आहे जवाब जे लाइ त मां वकील कयां। आख़िर असांजो टाइम इहो गुज़री वियो। साईं खे 200% ख़बर हुई त असांजो स्टे थो थिए छो त नोटिस साईं कराया सभु शइ कराए रोज़ गुलाम न पोइ त असां वटि नोटिस पहुचे ई कोन पियो उहा अलॻि सबबु आहे। मुंहिंजी सुबुह सां हिन जे तमामु वेझे ॿिनी प्यारे दोस्त सां नालो न खयां मुंहिंजी कचहरी थी उन क्लियर मूंखे ॿुधायो त तव्हांजो सुबुह सां स्टे थो थिए। साईं सिकंदर ॿुधायो असांखे सुबुह सां स्टे थो थिए। मूं चयो त हाणे असां सां ॻाल्हियूं करे बि स्टे करायो त हुनजी मर्ज़ी आहे। मुंहिंजी ख़बर आहे हूंदे स्टे थो थिए असीं उन ॾींहुं वापसि कोर्ट हलिया वियासीं। मुंहिंजी जॾहिं राति न आयो साईं सुबुह उथियासीं त असां कोर्ट ते ई न पहुतासीं त हाज़ुरी थी वई असांजी हाज़ुरी थी वई त असां सम्झो त मूं साईं खे बि फ़ोनियूं कयूं त साईं हाणे साईं जो जेके शयूं हुयसि ख़र्च ॿुधाए बाक़ी हाणे साईं लिखी कोन ॾिनो आहे असांजो वञूं था हीअ सुभाणे जेको आहे सो घणे महांगे स्टे थींदो सिविल कोर्ट में पोइ असां बि वरी हुनजो जवाबु कंदासीं। वियासीं पहिरीं स्टे थियो वाह थी वई फेसबुक ते सोशल मीडिया ते लॻी वियो वाह स्टे थी वियो आहे त असां पोइ हुनजी पोइवारी कईसीं। आख़िर उहो केस रिजेक्ट थियो उहो स्टे ख़तमु थियो उहो केस ई ख़तमु थियो। वरी अपील साईं जन विया वरी अपील कढ बि असां वियासीं होॾो वरी साईं वरी पिटीशन जेको आहे कराई होॾे सखर हाईकोर्ट में वरी उहा सखर हाईकोर्ट में असां हुते वियासीं। सखर हाईकोर्ट स्टे में ख़तमु थी वियो। हाईकोर्ट जो फ़ैसिलो आयल आहे हर हिकु पंहिंजी जेको आहे सो तशरीह करे थो। सही कानूनदान वरी वधीक ॼाणनि था पर हुन में किथे बि ज़िक्र कोन्हे त इलेक्शन कमेटी ख़तमु किथे ज़िक्र कोन्हे इलेक्शन कमेटी उते जेको आहे सो केस ई हुयो त हिकिड़नि धार घोड़ा कई त असांजी मेंबरशिप ख़तमु कई वई आहे जेका साईं असांजे इलेक्शन खे रोकियो वञे ऐं असांखे जेको बहाल कयो वञे असां इलेक्शन लड़ंदासीं। जॾहिं जज असांजे वकील पुछियो हुननि जो असां त मेंबरशिप ख़तमु ई कोन कई हुननि माण्हुनि जी
ऐं जंहिं ख़तमु कई आहे त उहो इंटाइटली कोन्हे को हुनजी मेंबरशिप ख़तमु करे। बहरहाल हुननि खे फ़ैसिलो अची वियो, तव्हांजो प्रोसेस वियो, नई शेड्यूल हिननि खे ॾियो, साईं जन जे वकील कयो त साहिब हुन जे लाइ इलेक्शन कमीशन करे जे पोइ हिननि जो असांजे पंहिंजा इदारा ई आहिनि त हुननि चयो साईं को मथो निगरानी करण वारो हुजे त जंहिं ते हुननि चयो त बाबा तव्हां टे माण्हू वठो हिननि खां जेके मॉनिटरिंग कंदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मॉनिटरिंग कंदा। हेठो वज़ाह सां लिखियल आहे, हुन में को हुनजो इंटरफेरेंस जो को मसइलो न हूंदो। उहो मॉनिटरिंग कंदा, मॉनिटरिंग करे जेकॾहिं का अहिड़ो प्रॉब्लम आहे त उहो इतला कंदा इंडस्ट्री डिपार्टमेंट जे डिप्टी डायरेक्टर जेको बि एक्सवाइज़ेड आहे उन इतला कंदा, उन शइ खे जांच कंदे किथे नाइंसाफ़ी कंदा, उहा शइ थी। उन खां पोइ हर को इंडस्ट्री ते वियासीं, ठीकु आहे, जेके बि शयूं थियनि। पहिरियों इंडस्ट्री लेटर कढियो असांखे मीटिंग लाइ, सेंट्रल प्रेसिडेंट मिस्टर गुलाम रसूल महर सेंट्रल प्रेसिडेंट। इहो आई न, इहो फ़ैसिलो उन वक़्तु इंडस्ट्री न पढ़ियो छा, कापी तो उन वक़्तु बि वई, उन वक़्तु अंधो छा इंडस्ट्री जा, उन पर लिखियो आहे सेंट्रल प्रेसिडेंट मिस्टर गुलाम रसूल महर ऐं सिकंदर अली जतोई जेका डिवीजनल प्रेसिडेंट फलाणो फलाणो तव्हांजी फलाणी जॻह ते मीटिंग। उन मीटिंग ते लेटर 19 तारीख़ कॾहिं ॿिए ॾींहं ते दोस्तनि अप्रोच करे उथण इलेक्शन कमीशन जेको आहे डिज़ॉल्व करे। जॾहिं इलेक्शन कमीशन डिज़ॉल्व थी त आउं पहिरीं फुर्सत में उहो लेटर चैलेंज कयो आहे हाई कोर्ट सकर में त हिननि खे हिननि इंटरप्रिटेशन ई ग़लति कई आहे फ़ैसिले जी। हिन त हाई कोर्ट जे फ़ैसिले जी वायोलेशन कई आहे ऐं छो न हिन जे मथां जेको आहे कंडेम कयो वञे ऐं प्लस जेको आहे हिन जी क्लियरिफिकेशन कई वञे त कोर्ट अहिड़ो ऑर्डर न कयो आहे। हू पिटीशन दाख़िल कई हुते, जॾहिं हुननि इहा कई उन खां पोइ हुननि सेकेंड मीटिंग रखी ऐं उते वयसि। मूं पंहिंजो लीगल नोटिस बि ॾियाराए छॾियो डिपार्टमेंट। मां उते वयसि, साईं चयो त मूंखे जेको आहे धुरी न हिन में तव्हांजो छा रदे माल आहे, मूंखे जरगाई फ़ैसिला क़बूल ई कोन्हे। हाणे जेकॾहिं हिकिड़े पासे न उहा शइ आहे उहा मन क्लियर थियणु खपे, जेका साईं मोहम्मद रफ़ीक अॻ में साईं खां पुछा कई आहे, बराबरि साईं जन पाण ॿुधाईंदा। त असां अॼु बि तंज़ीम जे बहितरी भलाईअ लाइ, उस्तादनि जे बहितरी भलाईअ लाइ असां अॼु बि कोशिशि आहियूं। जेतिरी बि असांखे क़ुर्बानी ॾियणी पए असां उहो क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं, बशर्ते के तंज़ीम खे कॾहिं बि नुक़सानु कोन ॾियाराईंदासीं। इदारा असांजा मौजूदु आहिनि, असांजे पेटेल में किथे बि न आहे लिखियलु। पेटेल में 23 पेज ते इलेक्शन कमीशन जी जेका जोड़जक आहे उन में वाज़िह लिखियलु आहे त इलेक्शन कमीशन जे मर्कज़ जे इलेक्शन कमीशन जो को मेंबर मरी थो वञे, रिटायर थो थी वञे, कंहिं सबब तहत इस्तीफ़ा थो ॾेई वञे त उहो ख़ाली उहिदो जेको आहे मर्कज़ी काबीना आबलीग मर्कज़ी वर्किंग कमेटी भरींदी। तालुके ज़िले डिवीज़न जी सूरत में मर्कज़ी इलेक्शन कमेटी उहो ख़ाली उहिदो भरींदी। जेकॾहिं मर्कज़ी काबीना या उहिदनि जो वजूद आहे त आईन में लिखियलु आहे न उहे भरींदा, पर जे वजूद न आहे त उहो छो भरींदा। वधीक असांजा सीनियर हे वेठा आहिनि, पंहिंजे इदारनि खे असीं पाण न विञायूं। असां जेको आहे जेके बि चूंडियल दोस्त असांजा हिन वक़्त ताईं आहिनि उहे पंहिंजे इदारनि ते, सीटुनि ते, उहिदनि ते बरक़रार आहिनि। जंहिं ॾींहुं इलेक्शन जी चार्ज जमा कराईंदा उन ॾींहं ते हू पंहिंजे उहिदनि खां माना फारिग सम्झा वेंदा। सो ॻाल्हि इहा ई आहे, साईं चयो त असांजो जेको आहे सो पंहिंजो 10 तारीख़ ते उहो तव्हांजो पंहिंजो इंडिविजुअल फ़ैसिलो आहे, उहो असांजी तंज़ीम पेटेल जा के काबीना जो असांजो फ़ैसिलो कोन्हे, हू अव्हांजो फ़ैसिलो आहे। असां कॾहिं बि अव्हांजे फ़ैसिले में इंटरफेस करण जी कोशिशि कोन कई आहे। अव्हांजो फ़ैसिलो आहे, भली 10 थियणो था, 11 थियणो था, 8 थियणो था, हीउ तव्हांजो फ़ैसिलो आहे। असांखे को हक़ नथो पुॼे त असां तव्हांजे इन फ़ैसिले में का इंटरफेरेंस कयूं, जेको ज़ाती तव्हांजो फ़ैसिलो आहे। बाक़ी तंज़ीमी हवाले सां ऐं हिते वधीक उन जी वज़ाहत कोन थो कयां, उहो पंहिंजो उसूलनि जेको आहे सो ईअं न थियणु खपे। जीअं हाजी नादर हुसैन निज़ामी साहब जी ॻाल्हि ॿोल थी हुई, हाई साहब जी, हुनजो मौक़ो ॿिन्ही जो सुठो आयो त उहो बैठक करे सभु दोस्त गॾिजी करे ऐं को हिकिड़ो अमल ठाहे करे सरकार खे टफ टाइम ॾिजे, जंहिं ते ॿिन्ही इतफ़ाक़ कयो। ऐं उन खां पोइ हाई साहब हिकिड़ी डेट रखी हुई 1 तारीख़। उन खां पोइ उहो असां वटि जॾहिं हाई साहब आयो, दोस्तनि जी सीनियर जी गॾिजाणी कईसीं, असां चयोसीं साईं असां हाज़ुर असां पहुचंदासीं, सभिनी दोस्तनि सां अची पहुचंदासीं। जेको गॾियल मुशार सां कमु थियो असां उनखे लबैक चवंदासीं। पर पोइ इहा शइ थी, जॾहिं उहो अनाउंस थियो हाजी साहब
पाण ई हुन ते हाजी शरीफ़ सेठो साहिबु फ़ोन बीठो पंहिंजे आईडी ताईं लिखंदव त बाबा इहे सबोताश करण जी कोशिशि कनि था XYZ जेको बि हुनजो पंहिंजो दिमाग़ कमु करे पियो उन हवाले सां ऐं उन त हू पाण ई फिरी विया जंहिं ते मर्कज़ी उन्हनि जी सारी डिवीज़न शहीद बेनज़ीर आबा जी वर्किंग कमेटी जो को इजलास हुयो उन में उन्हनि फ़ैसिलो करे ऐं कल्ह इहा अनाउंस थी आहे ख़बर पई आहे त बाबा जंहिं सबब जे करे को हाल फ़िलहाल हुननि उहा मीटिंग जेका पंहिंजी मोखर करे छॾी आहे त उहो मीटिंग कोन्हे का हीउ जेको आहे सो पंहिंजो असांजो हाल अहवाल हुयो असांजा ही इन शइ ते ॿिन्ही दोस्तनि ॿुधो आहे दोस्त असांजा मशीर वेठा आहिनि मशीरनि खां हाल अहवाल वठी करे साईं रफ़ीक अचे फ़ैसिलो करे असांखे आमीन साईं पुछाई न करे जो फ़ैसिलो करे ॿुधाए मूंखे आमीन असां सभिनि दोस्तनि खे हिकु दफ़ो इहो चऊं था सब्र ऐं तमुल सां तव्हां ॿुधो आहे उन्हनि सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे लख लाइक़ जेके दोस्त परे कई आया आहिनि नंबर ॿी ॻाल्हि आउं चवंदो हलां त के दोस्त चवंदा त साईं सिकंदर मूंखे कोन कॉल कयो साईं गुलाम रसूल मूंखे कोन कॉल कयो त दोस्त एक्चुअल ॻाल्हि आहे सिर्फ़ु 3 माण्हू हेॾो जा अचणा 3 माण्हू हेॾो जा अचणा ॿियो अमीन अचणो ॿियो हिकु माण्हू हेॾो अचणो इन जे करे असीं आयासीं ऐं दोस्त मथां माज़र सां उहे चवंदा असांखे न ॿुधायो आहे छो त हर हिकु दोस्त चाहींदो त हीअ तंज़ीम जे बका लाइ हिकिड़ो फ़ैसिलो थिए थो त अगरि असीं बि ज़रूरु हुजूं हा उन्हनि दोस्तनि खे मां हिते तव्हांजे इन प्लेटफॉर्म तां पेटल प्लेटफॉर्म अर्ज़ु कयां थो त सभिनि दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त को असांजो अहिड़ो इवेंट वॾो न हुजे असां कंहिं दोस्त खे न सॾियो आहे ऐं सभिनि खे सॾियो आहे इनशाअल्लाह वरी ख़ुदा कंदो अहिड़ो मेलो मचंदो हे सभु ठही उथंदासीं उन ख़ुशीअ में सॼी सिंध खे सॾींदासीं जंहिंमें साईं सिकंदर दोस्त हुजे साईं गुलाम रसूल हुजे साईं रफ़ीक हुजे साईं जेको आहे पीर साहिबु हुजे पर सभु दोस्त भली हाई साहिबु हुजे सभिनि खे जेको आहे सॾे करे ऐं हिकिड़े प्रोग्राम में शारिक कंदासीं तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी लख लाइ करे वॾी महिरबानी साईं